अच्छा, हाणे असांजो टॉपिक आहे जेको असां हे पढ़ूं पिया प्रॉपर्टी विरासत वारो। उन खां पोइ वरी जेको असांजी नेक्स्ट एक्सरसाइज़ आहे उन में ई मालियाती हिसाब, ठीकु आहे, फाइनेंशियल हैंडलिंग या जेको आहे सो जेका पैसनि जो हिसाब किताब आहे उन चैप्टर में। हाणे उन में जेको असांजो नेक्स्ट आहे उहो आहे करंसी जी तब्दीली, ठीकु आहे। हाणे इम्पॉर्टेंट बि आहे इन में करंसी जी तब्दीली में मां तव्हांखे ओवरऑल जेके बि हूंदा आहिनि न, जीअं मिसाल मीटर टू सेंटीमीटर, मीटर खां सेंटीमीटर में, मिसाल था वठूं फुट खां जेको आहे सो यार्ड में, ठीकु आहे। अहिड़े तरीक़े सां माइल खां किलोमीटर में कीअं चेंज कजे, कोशिशि कंदुमि त इहे बि तव्हांखे सेखारियां, पर फ़िलहालु करंसी ते चवंदा, छो जो तव्हांजे सिलेबस में इहो आहे। हाणे करंसी छा हूंदी आहे, का वॾी हूंदी आहे का नंढी हूंदी आहे। जीअं तव्हांखे ख़बर आहे त डॉलर जेको आहे उहो महांगो आहे, तक़रीबन 160 रुपीज़ जो $1 आहे, माना रुपया 160 हूंदा ऐं डॉलर असांखे सिर्फ़ु घणो मिलंदो, $1 मिलंदो। हे डॉलर जी निशानी आहे, ठीकु आहे। हाणे उसूल असां सम्झूं था पिया त जॾहिं बि का शइ वंड थींदी आहे त उहा घटिजी वेंदी आहे। मिसाल था वठूं, तव्हां वटि 100 रुपयो हथ में हुयो, हाणे तव्हांखे तव्हांजे वालिद साहिब हुकुम ॾिनो त भाई 5 ॼणनि में विरायो, ठीकु आहे। त हाणे तव्हां 5 ॼणनि में विराईंदो त हर कंहिं जे हिसे में 20-20 रुपया ईंदा। 5 ॼणनि जे हिसे में घणा ईंदा, 20-20 रुपया हिसे में ईंदा, ठीकु आहे। ईअं सम्झो तव्हां 5 नंबर तव्हां बि आहियो त तव्हांजे हिसे में 20 ऐं 100 रुपयो तव्हांजे हथ में हुयो, त वंड करण सां शइ छा थी वेंदी आहे, घटिजी वेंदी आहे, थोरी थी वेंदी आहे, ठीकु आहे। ऐं ज़र्ब करण सां वरी छा थींदो आहे, ज़र्ब करण सां शइ छा थी वेंदी आहे, वधी वेंदी आहे। मिसाल तव्हां वटि 100 रुपयो हुयो, हाणे असां जीअं उनखे 100 सां ज़र्ब कंदासीं त घणो थी वेंदो, 600 रुपया थी वेंदा, ठीकु आहे। सो ज़र्ब करण सां शइ वधी वेंदी आहे। हाणे ॾिसो, जेकॾहिं तव्हां डॉलर थोरा खणी आहियो ॿाहिरि मुल्क मां, मिसाल वठो त जस्ट तव्हां $100 खणी आहियो, ठीकु आहे, या अञा असां हिनखे नंढो कयूं था, सिर्फ़ु तव्हां $5 खणी आहियो। हाणे ॾिसो, इहे थोरा हुया, ठीकु आहे। हाणे तव्हांखे ख़बर आहे पाकिस्तान में ईंदो, जॾहिं तव्हां हिनखे रुपीज़ में कन्वर्ट कंदो त इहे तमामु घणा थी वेंदा, या कम से कम 5 खां वॾी रक़म अची वेंदी। हाणे जेकॾहिं वधी विया त उहो कीअं वधंदा आहिनि, ज़र्ब जे ज़रिए वधंदा आहिनि। इन जो मतिलबु आहे 5 खे असांखे ज़र्ब करणी पवंदी। या ईअं खणी चऊं त जेको बि वॾो यूनिट हूंदो आहे, छा हूंदो आहे, वॾो यूनिट, उन मां नंढे यूनिट में चेंज करण जे लाइ ज़र्ब करणी पवंदी आहे। जीअं हाणे ॾिसो, डॉलर वॾो आहे न, या मज़बूत आहे या स्ट्रॉन्ग आहे। जीअं तव्हांखे ॿुधायमि त हिकिड़ो डॉलर उन में केतिरी ताक़त आहे, 160 रुपयनि जेतिरी ताक़त आहे। सो हाणे $5 में जेकॾहिं असांखे चेंज करणो हूंदो 160 में, त असां छा कंदासीं, 5 ज़रबिया सॉरी रुपीज़ में चेंज करणो हूंदो त जेको करंट रेट हूंदो उन सां चेंज कंदासीं, माना 5 ज़रबिया 160 कंदासीं। हाणे 0 जी ज़रब जी ज़रूरत न आहे, सिर्फ़ु 16 ज़रबिया 5 कंदासीं। 5 × 30, 3 मथे विया, 1 5 5 5 3 8, त हे थी वेंदो 800। माना तव्हां वॾो $5 खणी आया हुयो, इमेजिन कयो डॉलर जेके हुजनि सिर्फ़ु $5 जो नोट हुजे ऐं तव्हांखे रुपीज़ घणा मिलंदा, तक़रीबन 800 रुपीज़ मिली वेंदा, ठीकु आहे। सो जॾहिं बि वॾे यूनिट मां नंढे यूनिट में बदिलाईंदासीं त ज़र्ब कंदासीं, नंढे यूनिट मां वॾे यूनिट में बदिलाईंदासीं त वंड कंदासीं। तव्हां सिर्फ़ु इहो यादि रखी छॾियो, ठीकु आहे। छा चवां थो, वॾे मां नंढे यूनिट में, ठीकु आहे, वॾे मां नंढे यूनिट में जेकॾहिं तब्दील करणो हूंदो त पोइ छा कंदासीं, असां ज़र्ब कंदासीं, ठीकु आहे। ऐं जेकॾहिं वरी नंढे मां वॾे यूनिट में तब्दील करणो हूंदो त छा कंदासीं, वंड कंदासीं। केतिरे सां, जेतिरी उन्हनि जी पाण में रेशो ठहियलु हूंदी या निस्बत ठहियलु हूंदी, ठीकु आहे। हाणे जीअं मिसाल था वठूं, तव्हांजे किताब में हिकिड़ो एग्ज़ाम्पल ॾिनल आहे त हिकिड़ो अमरीकी बाशिंदो $250 अमरीकी डॉलर खणी आयो, ठीकु आहे। घणा खणी आयो, $250 अमरीकी डॉलर। हाणे तव्हांखे ख़बर आहे वॾो यूनिट आहे, हाणे इहो रुपीज़ में वधी वेंदो त असांखे ज़र्ब करणी पवंदी। उअं ई तव्हांखे मां ॿुधायमि त वॾे यूनिट मां नंढे यूनिट में, वॾो आहे न, अमरीकी डॉलर स्ट्रॉन्ग यूनिट आहे न, या वॾो यूनिट आहे, या रक़म या तादाद उनजी घणी आहे, पाकिस्तान जी नंढड़ी आहे। सो हाणे उन में चेंज करण जे लाइ असांखे ज़र्ब करणी पवंदी। चए थो $250 खणी आयो, ॿुधायो त पाकिस्तान में उनखे केतिरा रुपया मिलंदा, ऐं गॾु तव्हांखे अमरीकी डॉलर जो रेट बि ॾिनल आहे। हे तव्हां किताब में ॾिसी सघो था पिया, हे ॾिसो, अमरीकी डॉलर तव्हांखे ॾिनल आहे $103.40, $103.40। तव्हांखे ख़बर आहे ॾहाई हेॾो जेके आहिनि इहे पूरा अदद हूंदा आहिनि, हेॾो अणपूरा हूंदा आहिनि, यानी $103 पूरा आहिनि, चोथों रुपयो जेको आहे सो उहो 40 पैसा आहिनि, ठीकु आहे। हाणे तव्हां छा कंदो, 250 सिंपली तव्हांखे ज़र्ब करणी पवंदी, 103.40, ठीकु आहे। हाणे ॾहाई वारी ज़रब लाइ मां तव्हांखे सम्झायो त थोरी देरि जे लाइ सम्झंदो त ॾहाई आहे ई न, ठीकु आहे। बाक़ी छा थी वेंदो, 250 ज़रबिया 10340, ॾहाई 2 अंगनि खां पोइ ई न, बाद में ॾींदासीं। हाणे वरी अगेन 0 जी ज़रब आहे त असां 0 जी ज़रब फ़िलहालु न कंदासीं, सिर्फ़ु असां 1034 × 25 हे सॉल्व कंदासीं। 5 चौक 20, 2 मथे विया, 5 × 3 15,
ऐं 2 17 हिकु मथे वियो 5 ॿुड़ी ॿुड़ी हिकु ॾियो हिकु अची वेंदो 1 5 5 हे 5 अची विया। हाणे एको बंदि कंदासीं न, छो जो 5 जी ज़रब थी वई। हाणे 4 ॾूं 8 ॿ ट्रिक 6 ऐं 2 ॿुड़ी ॿुड़ी 1 ॾूं ॾूं। हाणे जॾहिं असां हिनखे ज़रब जोड़ कंदासीं त ही 0 8 ऐं 7 घणा थी वेंदा आहिनि 15 8 ऐं 7 15 थींदा न, 8 ऐं 7 15 ई थींदा। हिकु मथे वियो हे 6 ऐं हिकु 7 ऐं हिकु 8 हे 5 जा 5 हे 2 जा 2। हाणे हे असां वटि अची वियो हिननि जी ज़रब, 0 जी ज़रब न हुई। हाणे असां कंदासीं 2 5 8 5 0 ऐं 2 0 जेके असां हितां ड्राथा हुआसीं उहे पोयों ॾेई छॾंदासीं। हाणे वरी 10 हुई 2 अंगनि खां पोइ त सो असांजी 10 ईंदी उहो हिते। हाणे 10 जेॾो 2 0 आहिनि इहे कंहिं कम जा न आहिनि, सो कटे सटे थी वेंदो 2 5 8 5 0 यानी 25,850 रुपयो। ठीकु आहे, 25,850 रुपयो। ॾिसो सिर्फ़ु $250 खणी आयो, सिर्फ़ु 250, उन पावर ॾिसो हिते उहे घणा थी विया 25,850 रुपयो। हाणे उहो बि जॾहिं 103 रुपया रक़म हुई, यानी $1 103 रुपयो। हाणे त तक़रीबन 160 जे लॻभॻि आहे, 1 रुपयो हेठि या मथे वेंदो आहे, एवरेज जेको आहे सो हिते अथसि तक़रीबन। जेकॾहिं हाणे तव्हां कन्वर्ट कंदो ज़ाहिरी ॻाल्हि आहे 25,000 खां बि घणो मथे हली वेंदो। हे तक़रीबन ईअं सम्झो त 35,000 खे वञी टच कंदो, 30 खां 35,000 जे विच में वेंदो। ठीकु आहे, त हाणे इहो हुयो डॉलर जी करंसी जी कन्वर्जन। सिंपल उसूल यादि रखिणो आहे, जेकॾहिं यूनिट वॾो हूंदो या स्ट्रॉन्ग हूंदो या करंसी स्ट्रॉन्ग हूंदी उनखे नंढी करंसी में बदिलाइणो आहे, कमज़ोर करंसी में बदिलाइणो आहे त ज़रब कंदासीं। जेकॾहिं नंढी करंसी मां या कमज़ोर करंसी मां वॾी करंसी में बदिलाइणो आहे त पोइ वंड कंदासीं कंहिंसां जेको उनजो कन्वर्जन जो रेट हूंदो। ठीकु आहे, जीअं हिते असांखे हे रेट ॾिनल हुयो इन ई टाइप जो। हाणे हिकु ॿियो तव्हांखे मां करे ॾेखारियां थो पियो, जीअं रियाल ऐं रुपीज़ में चेंज करे ॾेखारियां थो, तव्हांखे अञा वधीक सम्झ में ईंदो।